असां जो सेट ते मौजूद आहियूं फिल्म ज़िंदगी ज़हर जे सेट ते असांजो डायरेक्टर सतार लाड साहब हेॾा ॾिसो साईं फिरायो न बाबा ऐं उस्ताद नदीम ऐं असांजा आर्टिस्ट जेको पुलिस पोस्चर असां करे रहिया आहियूं हे पुलिस जे करे खड़ी आहे असां हा बाबा आउट थी वेंदव दोस्तो तव्हां ॾिसी सघो था अब आइक्रो ना बस ऐसी तक कैमरा मोड़ जाओ और सर को जल्दी को मौसम भाई पास में जाए अच्छा वो हां जबरदस्त हिकड़ो मिनट इरादा रखियो बिल्कुल जेको जेड़े पासे कोयो आई ताई अचो वो हाणे अहिड़ी क़िस्म भॼियो अलाए तव्हां अचे चो तव्हां जेको जहिड़े पासे हुयो हाणे मूंखे माना फॉलो कयो मूंखां क्लास न कजो हा ठीकु आहे सर अचो भेंडी किथे जड़ी है साडी मैच न थी लोकेशन कहिड़ी हे मां पछा ही ॾेखारियो मां ॿियो माहौल खाली ही ॾेखारियो और आगे ते आए चेंज हुजे ही ॾेखारियो हे पास रस्तो आहे नहीं हां ही पास हे देखा हे थोरो माहौल वरी भलन ठीक आहे केॾो अचो बाबा बाबा तव्हां न वञो न हेॾे अचो बाबा हा तूं वञ बाबा तूं वञ हले हलो वञ साईं वरी वरी महिरबानी मिठा कुर्ब लख थोरा किथे हिते बि आहियूं हा अब हिते अचे बीजो छोकरा वञो न पुट हाणे छोकरा वया